हैदराबाद के इलाके फतेह चौक के हिंदू बिरादरी के माण्हुनि अगवा ॼाणायल चंदा महाराज के वारसन प्रेस क्लब सामूं एहतजाज किया। एसएस न्यूज़ के रिपोर्टर फाजिल चन्ना मूजिब उन मौके ते चंदा महाराज की अमड़ भेण ऐं ॿियनि इल्ज़ाम हणंदे चयो त 2.5 महीना अॻु फतेह चौक वटां शमन मक्सी संदन 16 वरियनि की न्याणी चंदा महाराज के अगवा करे साणस शादी करे छॾी आहे। हुननि चयो त कोर्ट सगोरी चंदा जो मेडिकल करण जो चयो हो, जंहिंजी मेडिकल रिपोर्ट पिण अची वई आहे, जंहिंमें चंदा महाराज नाबालिग आहे, जंहिं बाद खेसि दारुल अमान मोकिलियो वियो, जेका नाइंसाफ़ी आहे। हुननि आला इख्तियारनि खे अपील कई त साणनि इंसाफ़ कयो वञे। तलहार में IBA टेस्ट पास कंदड़ 30 मार्कुनि वारनि उम्मीदवारनि के हार्ड एरिया में शामिल करण लाइ नौजवाननि प्ले कार्ड खणी एहतजाजी मुज़ाहिरो कयो। एसएस न्यूज़ के रिपोर्टर पहलवान लाशारी मूजिब जिब्रान टालपुर, नूर हसन खोसो, एजाज ऐं ॿियनि चयो त सिंध हुकूमत तलहार के हार्ड एरिया में शामिल करे बंदि पियल 106 स्कूल खोले। हुननि सुप्रीम कोर्ट के चीफ जस्टिस, सिंध हाई कोर्ट के चीफ जस्टिस ऐं तालीम के वज़ीर के अपील कई त 30 मार्कुनि वारनि पास उम्मीदवारनि के ऑफर ऑर्डर ॾेई बेचैनी ख़त्म कई वञे। ठुल में मासूम नींगर मुज़फ़र सूमरो जा कातिल गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ वारसन ऐं जिदोजहद एक्शन कमेटी पारां एहतजाज करे बुख हड़ताल जारी रखी वई। एसएस न्यूज़ के रिपोर्टर ख़ैर मोहम्मद गोलो मूजिब उन मौके ते मक़तूल नींगर की अमड़ अॻवाननि जमाल जोश बुर्डो, मुमताज़ अली बुर्डो, मुफ्ती निज़ामुद्दीन बंगलानी ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मक़तूल मुज़फ़र सूमरो जे मुख्य कातिल मौलवी करीम बख्श सूमरो ऐं ॿियनि घुर्बल जवाबदारनि खे गिरफ़्तार करे फांसी ॾिनी वञे। हुननि चयो त मक़तूल शहीद मुज़फ़र सूमरो जे वारसनि सां इंसाफ़ कयो वञे, ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। बाहूखोसो शहर ऐं भरपासे के इलाक़नि में बुनियादी सहूलतुनि की खोट ख़िलाफ़ क़ौमी अवामी तहरीक तरफ़ां एहतजाज किया वियो। एसएस न्यूज़ के रिपोर्टर अली अकबर निदवाणी मूजिब मीडिया सां ॻाल्हाईंदे अॻवाननि नासिर कुंडराणी, अली वफ़ा ब्रोही, शबीर अहमद डोमकी ऐं ॿियनि चयो त बाहूखोसो शहर में बुनियादी मसइलनि जा अंबार लॻल आहिनि। हिन वक़्त ताईं ॿोॾ मुतासिरनि खे सिंध हुकूमत तरफ़ां को बि रिलीफ न मिली सघियो आहे। हुननि चयो त ॿोॾ मुतासिरनि जी मदद करे एम्बुलेंस सर्विस, गायनी डॉक्टर की मुक़ररी, ड्रेनेज सिस्टम ऐं सफ़री सहूलतूं ॾियण समेत समूरा मसइला हल किया वञनि। सिजावल ज़िले में वधंदड़ मंशियात के आज़ार ख़िलाफ़ मीरपुर बठोरो में सियासी समाजी तंज़ीमुनि के अॻवाननि, औरतुनि ऐं ॿारनि समेत एहतजाजी रैली कढी वई। एसएस न्यूज़ के रिपोर्टर अब्दुल रशीद ख़ासकेली मूजिब रशीद आज़ाद, आकाश ज़ौर, अब्दुल गनी मल्हा, नवाज़ खान ज़ौर, असलम खैरपुरी, बेनज़ीर आकाश, परवीन सिंधु सूमरो, सोबिया मल्हा ऐं ॿियनि जी अॻवानी में अछी मोरी खां एहतजाजी रैली कढी DSP बठोरो जे ऑफिस साम्हूं सिजावल हैदराबाद रोड ते धरणो हणी सख़्त नारेबाज़ी कई वई। उन मौके ते अॻवाननि ख़िताब कंदे चयो त ज़िले सिजावल जे नंढनि वॾनि शहरनि में मंशियात जो वॾे पैमाने ते विकिरो जारी आहे, जंहिंजी सरपरस्ती SSP सिजावल करे रहियो आहे। खेसि फौरी तौर ते हटायो वञे। शाह जी मशीन भरिसां ॻोठ हाजी राणो ख़ान सोलंकी में बरसातुनि दौरान ज़ख़्मी थियल पोरियत जो हेठियों हिस्सो मफ़लूज थी वियो। एसएस न्यूज़ के रिपोर्टर नज़ीर सोलंकी मूजिब पोरियत अब्दुल रशीद वल्द हाकिम अली सोलंकी, जेको ताज़ो बरसातुनि में भित किरण सबबि ज़ख़्मी थियो हो, जंहिंखे गिम्स अस्पताल में दाख़िल करायो वियो हो, जिते हुन जो एक्सरे कयो वियो। जंहिं मुताबिक़ डॉक्टरनि चयो त हुन जी चेल्हि जो हॾो भॼी पियो आहे। हुन जे जिस्म जो हेठियों हिस्सो मफ़लूज थी चुको आहे। पोरियत बग़ैर इलाज जे घर में अज़ाब वारी ज़िंदगी गुज़ारे रहियो आहे। कंहिं बि चूंडियल नुमाइंदे संदसि सार न लधी आहे। हुन चूंडियल नुमाइंदनि DC खैरपुर ऐं वसवारनि खे अपील कई त संदसि इलाज सां गॾु माली सहायता कई वञे। मेहर शहर में वधंदड़ बदमनी ऐं सहाफ़ी सैयद सदाम शाह जी चोरी थी वियल मोटरसाइकिल वापसि न थियण ख़िलाफ़ हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे सॾ ते सिंध तरक़ी पसंद पार्टी अवामी तहरीक मेहर बार जे वकीलनि ऐं शहरनि पारां भिटाई प्रेस क्लब खां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर दरबान खोखर मूजिब रैली जी अॻवानी बाबू अब्दुल्ला सूमरो, मंठार ख़ासकेली, अली शेर जूणिजो, मंसूर अहमद चांडियो, वकील सैयद अयाज शाह ऐं ॿियनि कई। उन मौके ते अॻवाननि ख़िताब कंदे चयो त मेहर शहर में हिकु सोचल सम्झल साज़िश तहत अमन तबाह कयो वियो आहे। SHO-A सेक्शन शफ़ी कपड़ो ॾोहारियुनि खे गिरफ़्तार करण बजाए उन्हनि सां ॿिट बणियल आहे। खेसि हटाए थियल चोरियूं वापसि करायूं वञनि।